मोहम्मद अयूब मक्सी मुझो नालो आहे। मां शेखज़ैद कॉलोनी जो रहायशी आहियां और डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस लाड़काणे में मां हिकिड़ो नंढड़ो मुलाज़िम आहियां। त मुंहिंजो मसइलो इहो आहे त असल में शाह फहद अब्बासी उते सब अकाउंटेंट आहे। उन ॾे मां पंहिंजे दोस्तनि जो कमु खणी वियो हुउमि 2-3 महीनो अॻु में थी वियो आहे तक़रीबन। त उन जे लिहाज़ सां उहो माना मुंहिंजे जाइज़ मसइले जा बि उन ते पैसा थो घुरे, उहो मुंहिंजो कमु न करे रोलाए। मां डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर खे बि इन जो माना इंफॉर्मेशन ॾिनमि, उन जो नोटिस वठे मूंखां तक़रीबन माना वठे थो 2-3 माना चए थो 10-20 हज़ार माना जिथे जेको अचे बसि माना वठी ॾिए जेतिरा बि, सम्झो सर। उन जे लिहाज़ सां मां हाणे मतिलबु कि अकाउंट जनरल CGA खे मां अपील थो कयां ऐं AG सिंध खे, फाइनेंस सेक्रेटरी खे त हिन खां हिते हटायो वञे। असांजो मुतालबो इहो आहे। ऐं ॿियो हुनजो प्राइवेट मुलाज़िम आहे हाकिम दायो, डेथ केसनि ते बि पैसा था वठनि, नथा छॾनि कंहिंखे, नयूं गाॾियूं फ्लैटूं माना मतिलबु कि हर जॻह ते बंगला, कंहिंजी बि ॿुधे कोन थो। बाअसर एॾो माण्हू आहे, चए थो मां नए एंटी करप्शन कुझु हुजे कंहिंखे बि नथो सुञाणा। असांजो मुतालबो इहो आहे, असां सां इंसाफ़ु कयो वञे। ऐं मिसबिहेव एतिरो थो करे, बेइज़ती थो करे, हर दफ़े वञूंसि था। रुश्वत खां सवाइ कोई बि हिकिड़ो बि कमु आहे उहो नथो करे, कोई बि खणी उहो केतिरो बि नंढड़ो कमु हुजे, चए थो रुश्वत खां सवाइ न कंदुमि कमु। हाणे तव्हां छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे हिनखे एजुकेशन हिन खां सीट खां हटायो वञे। हाकिम दायो या ॿिया जेके प्राइवेट मुलाज़िम आहिनि उहे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस खां लाड़काणे खां उन्हनि खे कढियो वञे। असांजो मुतालबो इहो आहे।